अस्सलाम वालेकुम दा वालेकुम सलाम। अदा केतरे अरसे का होटल मंगियार होटल तो कम पे कयो 3 साल खन थी है। 3 साल थी हां रेट किया पे दियो रेट सही तकरीबन जो गरीब आवाम लाए बेहतर सफा मुनासिब किलो मुर्गी घणे किलो 1200 रुपया 1200 पीस 300 रुपया पीस सही 400 रुपया लेनो जो पा भी थोरो खर्च वधिक आ 100 रुपए जो फर्क ता रखो दा 100 रुपए घट ना है सही पा किलो भी ठहे तो पा ठहे तो पा जो खर्च वधिक चाय घणो चाय सही 50 रुपया ए चपाती चपाती 10 रुपया सही 10 रुपए चपाती जी सही किथे दी हले 10 रुपया पानी 15 रुपया तंदूर ही भाई चपाती 10 रुपया है न कयो तंदूर जो पेड़ो जो वधिक आ चपाती जो थोरो हल्को आ इने करे असां पुछा करायो के खां भी तो 10 रुपया 15 रुपया रेट हले तो न तो हले ठीक आ जी ता किलो कढ़ाई किया पे दियो किलो सही 1400 रुपया 1400 तो आए मजदूर चे 1200 1400 અને 1200 છે તો અંદર રિકાર્ડ उसको बधे में जो 12 अच्छा बधे में 12 हो तो चाहे बधे में पीस 400 रुपया माना वो थी 1600 माना उन वाली रेट अलग खैर चलो चपाती घणो आहे सर नान घणे आहे? बाद मना 15 रुपया चपाती 15 रुपया ऐं नान नान भी 15 रुपया नान 15 उन चयो चपाती 10 रुपया नान 15 रुपया ना ना वीडियो ते तो सर मालिक असां सर वीडियो ते तो तव्हांजो मज़दूर तो चे जेको उते बीठा आहिनि ॾिसो मानी 15 रुपया मानी 15 रुपया काई भी अस्सलाम वालेकुम वालेकुम अदा ही तव्हांजो होटल मीराणी होटल सां मशहूर आहे जी हाँ अच्छा ॾिसो तव्हां मुर्गी बि सस्ती थी वई आहे सब्जी बि सस्ती थी वई ऐं अटो सस्तो थी आहे उन जे बावजूदि क़ीमतूं साॻियूं आहिनि शावा वटि बि क़ीमतूं साॻियूं आहिनि या डिफरेंस रखियो आहे मुर्गी खां पहिरियां 2000 रुपया 1 kg हलाईंदासीं हीअं 1600 रुपया 1 kg दाल हलायूं मुर्गी दाल सब्जी प्लेट 150 रुपया 100 रुपया प्लेट हलाईंदा आहियूं पी मानी 15-20 रुपया हलाईंदा हुआसीं पहिरियां हाणे 15 रुपया हलायूं अरे मानीअ ते था अचूं था मानीअ जो वेट कोई बि नथो करे तक़रीबन ॾिसो ग्राम खां एक्स्ट्रा आहे फी जेको पेड़ो असांजो 100 ग्राम खां एक्स्ट्रा आहे 110-120 ग्राम फी पेड़ो वज़न ईंदो उन हिसाब सां मानी साईं जेके रेट तव्हां ॿुधाया आहिनि इहे रेट सिर्फ़ु तव्हांजे होटल ताईं महदूद या ॿिया बि ओवरऑल ॾिसो तव्हांजी बि त एसोसिएशन हूंदी न दा उहा पोइ कहिड़े कम जी आहे एसोसिएशन सही ॻाल्हि आहे शायदि हर कंहिंजो पंहिंजे मिक़दार को पंहिंजे हिसाब सां कींदो लाइ को कींदो लाइ असां जेके लिमिट जेका मुनासिब हिसाब सां भाऊ जंहिंखे जितां वणे उहो खल थो लाहे वला सही हाणे पढ़ाई लाइ असां न सॼी सघूं वालेकुम अस्सलाम सुठे रेट कीअं पियो हले कढ़ाई किलो जो किलो कढ़ाई सही है 1200 भी है 1500 भी है छा फ़र्क़ु आहे कोई 1200 थो ॿुधाए को 1400 थो ॿुधाए को 1500 थो ॿुधाए फर्क ईअं आहे जंहिंखे जेसिताईं वारे में आहे ओतिरो थो ॾे जीअं मिसाल खां हिकिड़ो मां घटि रोज़ी करणु थो चाहियां को वास्तियारो आहे संघर्ष साथरो आहे ग़रीब गुरबो आहे माना पंहिंजी मर्ज़ी आहे पोइ जेको रेट मुक़ररु करे पंहिंजी मर्ज़ी न आहे इहा त मिसाल खां जे हालात जे हिसाब सां हलंदा आहियूं जंहिंजी वसायल हूंदा 1000 रुपयो भरण वारो हूंदो त 1000 रुपयो ॾींदो 1500 भरण वारो हूंदो त 1500 ॾींदो चपाती जो रेट छा आहे नान जो रेट छा आहे नान जेको आहे 15 रुपया आम आहे चपाटी 12 खां आहे 15 ताईं आहे विच में उहा बि काथे 10 रुपया थी हले काथे 15 काथे 20 उहे बि अलॻि अलॻि रेट आहिनि छो भला पोइ एसोसिएशन कंहिं कम जी न आहे एसोसिएशन ते कंहिं बि शइ जी न आहे नी या होटल वारो आहे नी ऐं होटल वारो ट्रांसपोर्ट वारो कॾहिं बि पाण में ॿधी न कंदा आहिनि केॾी महिल बि न ठहंदा आहिनि सम्झो ॻाल्हि खे जे मिसाल ॻाल्हि हिकिड़ी शइ मां 10 रुपए ॾींदुमि त बरसां 8 रुपए ॾींदो जे उहो 8 रुपए ॾींदो त मां 6 रुपए ॾींदुमि उहो हिन में न इदारा कॾहिं बि तव्हां वटि हिते क्वालिटी चेक करण ईंदा आहिनि त क्वालिटी चेक कयो ॾिसो भारी मयारी माण्हू खे मिले थी नथी मिले या मानीअ जो उहो वज़न आहे या न अहिड़े क़िस्म कोई हिते तव्हां चेकिंग करण ईंदो 2-3 दफ़ा SDM साहिब खां घुरायो हुनजी महिरबानी आहे असां हुनजे हिसाब सां ई हलंदा आहियूं उहो जेको वज़न ॿुधाईंदा आहिनि हाणे हिन वक़्तु जेको वज़न आहे त असां उहो ई हलाईंदा आहियूं जीअं ॿुधायो त 10 रुपया बि आहे 12 रुपया बि आहे पोइ ईअं जिते सम्झंदा आहियूं रोज़ी घटि आहे त घटि वठंदा आहियूं सम्झो था तव्हां जहिड़ो दोस्त ईंदो जेके पैसा ॾींदो त असां उहे ई वठंदासीं सम्झो ॻाल्हि भई दुकानु आहे दुकान जो ख़र्चु आहे स्टाफ आहे 15,000 स्टाफ जो डेली ख़र्चु आहे कंहिंजी 1000 रुपये तारीख़ आहे कंहिंजी 1200 तारीख़ आहे इहे असांजे ख़र्चे इहे हूंदा आहिनि गैस आहे की गैस जा रेट घटि हूंदा न असल में असांजे निकिरण जो त अॼु ख़ासि कारण हिकिड़ो ई आहे जी बाबा ॾिसो अटो बि सस्तो थी वियो अधु ते अधु ईअं सम्झो सस्तो थियो आहे गिह बि सस्ता थी विया सब्जी सस्ती थी वई मुर्गी 800 में अची 450-500 ते पहुती आहे सब्जी सस्ती थी या 500 ताईं हुई नी 700 800 त हज़रातूं महांगी क्यों नी रेट त घटि थिया हाणे रेट घटि थिया असांजा रेट जेॾी महिल महांगो सस्तो उहे ई हूंदा हाणे बि जेको आहे असां हीअं मिसाल ॻाल्हि हिकिड़ो के 150 जी मानी खाधी असांखे 100 रुपयो ॾेई वियो असां छा कंदासीं विढ़ंदासीं हुन सां जे फिक्स रेट हूंदा जे फिक्स असां वठंदासीं 100 रुपयो त तॾहिं बि 50 रुपयो छिले वेंदो जीअं कराचीअ में ॾिसंदा आहियो त रेट लिस्ट लॻी पई हूंदी आहे होटलनि ते आख़िर रते दरे में इहो कॾहिं थींदो इहो हिते कॾहिं बि न थी सघंदो शायदि चकर जो असांजी बहिराड़ी सिस्टम आहे नी हिते चौधारी ऑल टू ऑल जेको बि आहे जटको ग्रुप आहे ॿुधव पोइ हिते जेके बि ईंदा आहिनि चवंदा आहिनि बाबा वारो कयो असांखे ॾियो पोइ पैसा जेके उछले विया करे जहिड़ो बि कंदा आहिनि सम्झो ॻाल्हि खे कॾहिं ग़लति बि ॻाल्हाईंदा आहिनि छा बि कंदा आहिनि कारोबार वारा माण्हू आहियूं किथां 50 मिलियो किथां 30 मिलिया हिन जे असांजे रेटनि ते तव्हां ॾिसो था नी आम ग्राहक जेको बि अचे चए थो 20 रुपए जी भाॼी ॾे 30 रुपए जी भाॼी ॾे तव्हां ॿुधायो 20 रुपए 30 रुपए जी भाॼी त छा रोज़ी हूंदी